सुख भंजन पूरन कृपाल। त इहो तव्हां वंशावली था ॿुधो भाई। ॾिसो ब्रह्मा जी जेकी रचना कई, मनु शतुरूपामो जेके न्याणियूं थियूं पुट थिया, उन में सभु भक्त थिया अथव। चओ हरे राम। हाणे अचो उन्हनि जे जेके बालक हा, जेके संतान थी, पुत्र संतान, उन्हनि जो वर्णन ॿुधूं। ॿ पुट थिया, हिकिड़ा प्रियव्रत, ॿिया उत्तानपाद। प्रियव्रत जेके हा, उन्हनि हिकिड़ो व्रत धारण कयो। महान धर्मात्मा, महान विज्ञानी, महान तपस्वी, महान बुद्धिमान, उन्हनि छा व्रत धारण कयो कि हम ऐसा करते हैं, 12 घंटे दिन होता है, 12 घंटे की रात, रात यूं ही गुजर जाती है। रात को भी अगर दिन बना दे तो काम दुगना हो जाएगा, कर्म दुगने हो जाएंगे। तो उन्हें छा कयो, हिकिड़ो ज्योतिर्मय रथ तैयार कियो। रथ ते चढ़ी करे पाण सूर्य भगवान वांगुर परिक्रमा ॾियण लॻा। राति थियणी बंदि थी वई। चओ हरे राम। हाणे कुछ ॾींहं त हलियो, ईअं हलंदो रहियो, 6-7 ॾींहं, जॾहिं 7 ॾींहं ईअं हलियो। हाणे भैया राति थिए ई कोन। ब्रह्मा जी महाराज जाॻिया, वापसि आया ऐं सम्झायूं प्रियव्रत, अरे भैया हे छा थो करे? अरे भैया राति बि भॻवान ईअं थोरी ठाही आहे, राति बि ऊर्जा ॾींदी आहे, माण्हू विश्राम कंदा आहिनि, नौबना थींदा आहिनि, रिचार्ज थींदा आहिनि। हा, ऐं सभु ईअं न आहिनि कि राति अंधेरी आहे। कई राति में प्रेमी भक्त प्रभुअ खे यादि कंदा आहिनि, एकांत में वेही करे रोअंदा आहिनि, ॿाॾाईंदा आहिनि। भाई हे भॻवान जो कानून आहे, वापसि उअं ई रहण ॾे। तुरंत मथो टेकियईं ऐं स्वीकार कयईं। लेकिन उन खां पोइ वरी उन रथ खयो ऐं 7 द्वीप बणाए छॾिया। 7 वर्ष, जंहिंमें जम्बू द्वीप बणियो। पहिरियों भारत जो नालो हो अजनाभ खंड। चओ हरे राम। 7 खंड 7 द्वीप। भारत जो नालो पहिरियों छा हूंदो? अजनाभ खंड। चओ हरे राम। हे हरे। त पूरी धरती ही अति सुंदर। ऐं पोइ वरी एशिया में भारत वर्ष थियो। हाणे त पोइ कई देश बणिजिया। चओ जय श्री कृष्ण।